अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां दिलेर सिंधी इन वक्त मौजूद आहियां सचल गेट ते। टोपी डे जे हिसाब सां दोस्तों हिते स्टॉल लॻंदो आहे हर साल। तव्हांखे मां होॾे वठी थो हलां। हे साम्हूं तव्हांजी सचल गेट स्टॉल लॻल अथव। हीअ छोकिरीअ जी ड्रेस आहे, माशाअल्लाह केॾी ख़ूबसूरत आहे। ऐं हे मथां नंढड़े जी हीअ ड्रेस पई अथव, छोकिरे जी ड्रेस आहे माशाअल्लाह। हिते हर साल स्टॉल लॻंदो आहे पियो, टोपियूं रखंदो आहे, हर शइ माना जेकी बि सकाफ़त जे हिसाब सां हे असांजो दोस्त हिते रखंदो आहे। हे टोपियूं पयूं अथव माशाअल्लाह। मामा ये घणे आहे? 350? वाह, 350 सब 350 में सब। हाँ ये दबे वाला 1500 2000 2500 2000 3000 ताईं भी अथव दॿो। बाक़ी है 250 400 300 मुख़्तलिफ़ रेट ने। दादा ये सचल गेट जे आॾो ही स्टॉल लॻल अथव। ठीकु आहे दोस्तों, ओके दोस्तों, अल्लाह हाफ़िज़, दुआ में याद।